अल्हम्दुलिल्लाह करीम रब्बा किरोड़ हा करम जे मालिक करीम जिंदगी में एक मरतबा वरी भी तव्हां असांखे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद शरीफ जो बरकतन वारो महीनो नसीब फरमायो। मां समीने कल्ब सां मशकूर ममनून आहियां। असांजो इंतहाई मेहरबान असांजो मौसम फज़ाइल मां बाशिक़ रसूल से मास्टर अब्दुल सत्तार साहब जिनके खुसूसी हुक्म सां ऐं संदसि नवासे जे चाहत अली हसन साहब जे चाहत सां मुंहिंजी हिते मुख़्तसर टाइम जे लाइ हाज़िरी थी आहे। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जो हिते अची ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। दोस्तों सबका पहले आयत करीमा जो मफ़हूम उन खां बाद इंशाअल्लाह जो कुछ अल्लाह ताला चवरायो तव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। लेकिन बुलंद आवाज़ सां मुंहिंजे साईं जी दरबार में मोहब्बत वारो दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम ऐ इंसानो बेशक आयो तव्हां वटि अल्लाह तबारक व तआला जे तरफां बुरहान आयो बुरहान व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना ऐं उन बुरहान सां गॾु असां वाज़े रोशन पंहिंजे नूर खे नाज़िल फरमायो आहे। प्यारा मुसलमान भाइरो तमाम मुफ़स्सिरीन इकराम इन ॻाल्हि जे मथां मुत्तफ़िक़ आहिनि त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत करीमा में जेको इरशाद फरमायो आहे इंसानो तव्हां वटि बुरहान आयो यानी मौजज़ो आयो। इन मौजज़े खां मुराद मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आहे ऐं किताब मुबीन खां मुराद मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियण वारो अल्लाह जो पाक क़ुरान आहे। कुरान का मुराद मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मथे मुबारक जे वारनि खां वठी पेरनि मुबारकनि जे तरनि ताईं सरापा मौजज़ो ई मौजज़ो बनायो आहे। अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में ॿिया बि नबी हिन दुनिया ते आया ॿिया पैगंबर हिन धरतीअ जे मथां आया पर कंहिंखे ॿ मौजज़ा कंहिंखे 4 मौजज़ा लेकिन जॾहिं तुंहिंजे मुंहिंजे हबीब करीम जे वारी आई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे दरबार में मुझे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज कयो मुझा मौला मुखे केतरा मौजज़ा ॾिना था वञनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुझा प्यारा हबीब अल खासत माला यूजद फी गैरिही हबीब खासो उनखे चइबो आहे जेको फर्द वाहिद में पातो वञे गैर में न पातो वञे। ऐं मुंहिंजा प्यारा महबूब ॿियनि जी ॻाल्हि बि आहे पर तो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां को हिसाब न आहे। मुंहिंजा प्यारा महबूब जॾहिं भी ज़रूरत पेश अचे जॾहिं भी अवां मुंहिंजा प्यारा महबूब ज़रूरत महसूस कयो उन वक़्त में इशारो करण तो हबीब करीम जो कम मौजज़ो बनाए पेश करण मार करीम जो कम आहे। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक मौजज़ो बनायो मुझे महबूब पाक जो पूरो जिस्म मौजज़ो हबीबन करीमन जा वार मुबारक मौजज़ो मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक मौजज़ो उलमा मौजूद आहिनि
इमाम शाफई रज़ी अल्लाह ताला अन्हु जे फिक़ह में यो वार जैसे इंसान जे जिस्म ते मौजूद आ ते पाका यो वार जे जिस्म का जुदा थी वेंदो आ त इमाम शाफई जे मज़हब में यो वार नजस ऐं पलीत थी पवंदो आ। इन वार के खिसे में रखी करे नमाज पढ़ण जी इजाजत इमाम शाफई जे मज़हब में नाहे। लेकिन मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे महबूब पाक जी जुल्फन मुबारकन जो शान हबीबल करीमन जे वारन मुबारकन जो कमाल हदीस पाक में दुआ हिक असहाबी मुझे महबूब करीम जे दरबार में आयो अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह बिनले रखा वठी मुखे आराम न आए मुझा महबूब घर में रात जो वञा तो रोशनी आ ऐं खुशबू जी हुबकार आए महबूब मामलो माजरो समझ में न तो अचे इन जे लाइ मां परेशान आया। मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ मुझा प्यारा गुलाम तुझे घर में का नई शय कान आई आ तो नओ को कैसे के तो तवानी कौन रखियो अर्ज कई मुझा महबूब बी तका एड़ी शय काने का पर अज का पड्डी फेरी मुझा प्यारा हबीब अवा नमाज जो वुजू फरमायो हो वुजू करण का बाद में अवा पाजी दाढ़ी मुबारका के कंगो दिनो हो जिनके करे हिकड़ो अवां जो या अवां जा वार मुबारक तशरीफ फरमा चाहा उही वार मुबारक खणी मुझे हवाले फरमाया मुखे इनायत कया मुझा प्यारा महबूब मां उहे तुझा वार मुबारक खणी पंहिंजे घर जी ज़ीनत बनाया आहिनि। मुझा महबूब उहे जेके अवां जे दाढ़ी मुबारक जा वार हा उहे खणी मां घर में एक महफूज जगह ते खूबसूरत जगह ते घर जी सूंह ऐं घर जे लबास तबरुक बनाए रखिया। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझा प्यारा गुलाम पुतो के इन रोशनी का ऐं इन खुशबू का परेशान थियण जी जरूरत नाहे। इहा जेका रोशनी ॾिठी आहे इहा का ग़ैबी मखलूक नाहे इहा का तोखे नुक़सान पहुचाइण वारी मखलूक नाहे बल्कि इहे अल्लाह पाक जा आसमानी मलाइका तुंहिंजे घर में आया आहिनि जेके तुंहिंजे नबी पाक जे वार मुबारक जी ज़ियारत लाइ हाज़िर थिया आहिनि। उहे महबूब जा वार जो अल्लाह जो महबूब गुस्ल फरमाए पान करीम ही जो वार सिंगारींदा हा पान करीम जा जेके ज़ुल्फ मुबारक होंदा हा कॾहिं हिन कन जी लौ ताईं हूंदा हा कॾहिं थोरो हेठि ईंदा हा कॾहिं उन खां बि थोरो हेठि ईंदा हा पोइ अल्लाह जा महबूब जॾहिं उन्हनि वारनि जी सींध कढंदा हा विचा अधु वार हिन पासे अधु वार हिन पासे जॾहिं आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं वार वारे वेंदा हा त अल्लाह जो क़ुरान नाज़िल थी अल्लाह जो क़ुरान नाज़िल थींदो हो। रब फरमाइंदो आहे वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला। ऐ मुझा प्यारा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां रब करीम खे तो महबूब करीम जे चमकंदड़ चेहरे ऐं तो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुल्फन जो कसम आहे। अल्लाह जे महबूब जा वार मुबारक मौजूदो नबी पाक जो अखियों मुबारक मौजूदो अखियुनि जो छा मौजूदो आहे हज़रत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाईंदी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जे अंधेरे में भी ईअं ॾिसंदा हा जियां आम इंसान ॾींहं जी रोशनीअ में ॾिसंदो आहे ऐं अल्लाह जा महबूब करीम सिर्फ़ अॻियां कोन ॾिसंदा हा पुछां बि मदीने जो मीर ईअं ॾिसंदो हो जीअं तव्हां ऐं असां अॻियां ॾिसंदा आहियूं। हदीस मुबारका में आहे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असहाबनि खे फरमायो इस्लाम जो इब्तिदाई दौर
नौ नौ साहबन इस्लाम सिखो नमाज जा अहकाम सिखिया जॾहिं सफ़ो बनाए बीहंदा सफ़ कॾहिं टेड़ी थींदी हुई रुकू सजदो सही माना में कोन थींदो हो त मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे फरमाईंदा ऐं मुंहिंजा प्यारा गुलामो जॾहिं तव्हां नमाज पढ़ंदा आहियो सही माना में रुकू कंदा कयो सही माना में सजदो कंदा कयो ईअं न सोचींदा करो त मां हबीब करीम अॻियां मुसल्ले ते बीठो आहियां मूंखे अवां जे पुठियां नमाज़ जी ख़बर कान्हे का ऐं मुंहिंजा प्यारा गुलामो वल्लाहि ला यख्फा अलैया रुकूअकुम वला सुजूदकुम ऐं मुंहिंजा प्यारा गुलामो मूंखे पैदा करण वारे रब करीम जो कसम मां जॾहिं नमाज़ पढ़ाईंदो आहियां बीठो त मुसल्ले ते हूंदो आहियां पर अवां जो रुको भी ॾिसंदो आहियां त अवां जो सजदो भी ॾिसंदो आहियां। मदीने वारो मीर साईं जो हिकिड़ो साहबी हज़रत हुज़ैफा बिन यमान पाण फरमाइनि था एक मरतबा माता जी नमाज ते उथियुसि ऐं मूंखे मुंहिंजी अम्मा फरमाए त हुज़ैफा अॼु तूं वञ मदीने वारे साईं खे चओ त तुंहिंजी मुंहिंजी मग़फ़िरत जी दुआ फरमाए। हज़रत हुज़ैफा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त मां साईं करीमन जे दरबार में हाज़िर थियुसि पर अल्लाह जा महबूब मूंखां अॻियां अॻियां पे विया मां नबी पाक जे पुठियां पे वियुसि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं आदत मुबारक हूंदी हुई त पाण करीम जॾहिं ईअं रस्तो अची हलंदा हा त हेॾे होॾे न ॾियारींदा हा बसि मेन जेको रस्तो हूंदो उन ते मुंहिंजो महबूब जी नज़र हूंदी आस पास से मुंहिंजा महबूब न न्यारींदा हा न कंहिंजे घर में झांकींदा हा न कंहिंजे चेहरे में महबूब मदीने वारा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झांकींदा हा। हज़रत हुज़ैफा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि पिया अल्लाह जो महबूब करीम अॻियां वञी रहियो आहे मां पुठियां अची रहियो आहियां मां दिलि में ॻाल्हि सोची त मां रसूलुल्लाह खे सॾु कयां आवाज़ ॾियां महबूब वञी रहियो आहे अञा मां इहा ॻाल्हि सोची आहे त मुंहिंजे महबूब करीम फरमायो अंत हुज़ैफा ओ पुठियां अचण वारा छा तूं हुज़ैफा आहीं मूं अर्ज़ कयो जी हाँ या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ऐं मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फरमायो कद गफ़रल्लाहु लक वली उम्मिका ऐं हुज़ैफा बिन यमान मां मुस्तफ़ा करीम वञी त अॻियां रहियो आहियां तूं पुठियां अची रहियो आहीं पर मां मुस्तफ़ा तोखे त सुञाणे रहियो आहियां तुंहिंजे दिलि में जेका ॻाल्हि आहे उन ॻाल्हि जो बि मां मोहम्मद करीम खे पतो आहे हुज़ैफा तूं अची रहियो आहीं त मां तुंहिंजे ऐं तुंहिंजे अम्मा जे माफ़ीअ जे लाइ रब करीम जी बारगाह में दुआ वठां ओ हुज़ैफा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजी ऐं तुंहिंजे अम्मा जे माफ़ीअ जो ऐलान कयो आहे। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जो लुआब दहन मौजूद वात मुबारक जो पानी गारे सौर में अबू बकर सिद्दीक के नांग डंगे मुझा दोस्तों बुजुर्गो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में अबू बकर सिद्दीक मौजूदा नांग डंगियो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु मुझा दोस्तों बुजुर्गो नांग जे डंग जी हुन नाग जे कखण जे एतरी त तकलीफ़ थी जो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जा उहे लुड़क मुबारक आंसू मुबारक मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रुखसारन जे मथा किरा अल्लाह जा महबूब करीम सुजाग छा पाण फरमायो अबू बकर छा जे ला रोई रहियो आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पैर जे हेठां का शया जे मांखे डंगियो आहे मुंहिंजे महबूब फरमायो अबू बकर पैर हटा अबू बकर
पर पैर हटायो नांग निकरी आयो मुझे महबूबा पजी लुआब दहन अबू बकर जे उन जख्म वारे जगह ते लगाया नांग जो दर्द भी खत्म थी वयो जहर भी खत्म थी वयो मुझा प्यारा महबूबा या लुआब दहन अगर खारे खूह में मुझा दोस्त बुजुर्गो लाड़ींदा तो ओ खारो खूह मिठो थी पवंदो हुयो मुझा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लुआब दहन जे बार जे मुंह में विझंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन बार के भुख ऐं उन खां महफूज़ फरमाईंदो हो अलगर्ज मुझे महबूब मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर अदा मौजूदो ही मौजूदो मदीने वाले साईं जा हथ मुबारक मौजूदो अम्मा आयशा सिद्दीका फरमाईंदे अल्लाह जे हबीब करीम जा हथ मुबारक रेशम का भी ज्यादा नरम ऐं मुलायम होंदा और मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो ही उहे हथ मुबारक जॾहिं हिजरत वारी रात आई अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करण जो इरादो फरमायो अल्लाहु अकबर कबीरा काफरन मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रस्ता रोक कया हबीबन करीमन जे लाइ नाकाबंदी कया सब रस्ता बंद करे छॾिया अल्लाह जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत जे लाइ ॿाहिरि निकिता अल्लाह पाक के अर्ज कयो मुझे महबूब या रब्बुल आलमीन सब रस्ता बंद आहिनि मां छा कयां रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो मुझा प्यारा महबूबा मुठ मिट्टी जी भरे इन काफरन दे उछलाण तो हबीब जो कमा इन के अंधो करे तो मुस्तफा जो रस्तो बनाइण मां रब करीम जो कमो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा मुठ मिट्टी जे भरे साईं जो हिय लाड़ी अल्लाह पाक के मुझे मुस्तफा जो ओ उछलाण एतरो पसंद आयो जो रब कुरान फरमायो वमा रमाइत इज रमाइत वलाकिन अल्लाह रमा मुझा महबूबा ओ जेका तो मिट्टी पे उछलाई हुई ना बज़ाहिर हथ तुंहिंजा हा पर उछलाण वारो मां रब्बुल आलमीन हुयस तो मुझा दोस्तो वो तुंहिंजो मुझो महबूब जेके अल्लाह तबारक व तआला सरापा मौजूज़ो ही मौजूज़ो बनाए मोकिलियो आहे ऐं उन महबूब जी जेका सा आमद आहे हिन मुबारक महीने में हज़रत मखदूमुल मखादिम सैयदुना सी मखदूम मोहम्मद हाशिम छतवी रहमतुल्लाह अलैह मुझा दोस्तों फरमायो त मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह वारे ख्वाब में ॾिसी ओ महबूब के अर्ज़ कयो मुझा राणा जॾहिं रबियुल अव्वल जो महीनो ईंदो आहे असां तुंहिंजा जश्न करियूं था मीलाद मल्हायूं था ख़ुशियूं करियूं था रैलियूं कढूं था जुलूस कढूं था घर सिंगारियूं था हबीब इहो अमल अहां के पसंद आ तो मुझे महबूब फरमायो मोहम्मद हाशिम जेके असां सां राज़ी आहिनि असां उन्हनि सां राज़ी जेके असां सां ख़ुशि आहिनि असां उन्हनि सां ख़ुशि आहियूं तॾहिं असीं चवंदा आहियूं त मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं सरदार जे सना सां सीना थदा कंदासीं मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं सरदार जे सना सां सीना थदा कंदासीं हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो त जे जाइ ते मदीने वारे साईं जो उर्स थींदो आहे मीलाद थींदो आहे उन जाइ ते सॼो साल मुंहिंजे रब करीम जी रहमत वसंदी अल्लाह जी बरकत नाज़िल थींदी आहे इन जे लाइ त जिते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ़ थींदो आहे उते आमना जो लाल नबियुनि जो सरदार ईंदो आहे महबूब अचनि था
वो आंख वाला ही तेरे जोबन का तमाशा देखे जेके साहिब हाल आहिन उनके मुझे मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार भी थींदो आ ज़ियारत भी थींदी आ तने अल्लाह जा नेक माना दस दींदा वया तदा जे चाहिए तो घर में जो आबाद थे बरकतों मिलन रहमतों मिलन ऐ मुसीबतों दूर थियन त पंहिंजे महबूब मदीने वाले मीर जो मीलाद जरूर कंदो तो जेड़ी तुझी तौफीक आ जेड़ो तुझो हाल आहे लाजमी ना है वड़ा जलसा कजन लाजमी ना है वडो इज्तिमा कजे न जेड़ो भी हाल आ मुझा दोस्त बुजुर्गो एक किलो ए चोखे जो पचाए बच्चन के खारा महबूब जे मिलाद जी नियत कर इयो भी मुझे मुस्तफा करीम जो कामिल अकमल मिलाद शरीफ आहे मोहब्बत हुजे इश्क हुजे मुझे महबूब मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा ताल्लुक हुजे मुझे ते मिलाद शरीफ थींदो आ न मुझे महबूब जी उते तशरीफ आवरे थी नारे तकबीर नारे रिसालत हज़रत अल्लामा मौलाना साईं मोहम्मद अमजद नईमी साहब सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह हज़रत अल्लामा केवला साईं काजी अब्दुल मजीद कुरैशी साहब तशरीफ काजी साहब को तशरीफ फरमा थी चुका है इंशाअल्लाह साईं जिन जो सदारती खिताब से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह मुसलमान भारो मां पे अर्ज कयो जते महबूब मदीने वाले मीर जो मिलाद थींदो आ उते अल्लाह जे महबूब पाक जी आमद थींदी आ कॾहिं असां चवंदा आहियूं मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक अचड़न सां अज खैर वधी उन गल पण जी मुबारक तोरस शरीफ आया कयो पंहिंजे प्यार नबीअ सां प्यार कयो पुनल वठ जीरो आका जे अचण जी मुबारक अथई मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक वान उजारे जे लाए राज कठे कई वान उचारे राज कठे हिन आस्थाने हिन महल हिन आस्थाने हिन महल आका जी अचण जी मुबारक अथई मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक अथई मां अर्ज़ पे कयो मुझे हबीब जे बारगाह में कसरत के कोन ॾिठो वेंदो वा अक़ीदत के ॾिठो वेंदो वा मोहब्बत के ॾिठो वेंदो वा हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैहि हर साल मुझे महबूब जो उर्स कंदा हा मिलाद कंदा हा हिकड़ी अहिड़ी साल अचे वई जो साईं जा उहे हालात न रहिया जो मदीने वारे साईं जो आलीशान तरीक़े सां मिलाद करे सघे मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइयो साईं हिकु प्यालो चणे जो पचाए करे रधे करे ॿारनि में तक़सीम कयो आहे
दिल के इत्मीनान कौन आयो यार जे पैसो हुजे हा डोकर हुजे हा माते क्यों डाया है रसूल पाक जे शान है अजमत ने जलसो कराया है आलम घुराया हा मौलवी नात खान घुराए करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जश्न मनाया हा इल्म दा दोस्त बुजुर्गो परेशानी में हजरत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैहि सुबह आयल ख्वाब में मदीने वाले मीरा हजरत शाह वलीउल्लाह दहलवी के पंजो दीदार करायो है मुझे महबूब फरमायो वलीउल्लाह ये जेके भी ताम असांजे दस्तरखान ते आहिन सब उन्हनि जे तरफ़ा आहिनि जिन मां मुस्तफ़ा जो मीलाद मल्हायो आहे पर ॾिस इन्हनि तामनि जे मथां सभिनी जे मथां इहे तुंहिंजा चणा रखियल आहिनि जो तो अक़ीदत ऐं मोहबत सां मां मुस्तफ़ा करीम जो मीलाद कयो आहे मां हबीब दो जहां जो उर्स कयो आहे मुंहिंजी आमद ते खुशीअ जो इज़हार कयो आहे त मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो को आमद मुस्तफ़ा जे मौके ते जश्न मल्हाइण मिलाद मल्हाइण इहो शिरक या बिदअत नाहे बल्कि अहले मोहब्बत जी सुन्नत ऐं तरीक़ो आहे अहिड़ो त पाकीज़ा अमल आहे अहिड़ो त बरकत वारो अमल आहे रब बि राज़ी थींदो आहे ऐं सॼो साल मुंहिंजे रब करीम जी रहमत बि नाज़िल थींदी आहे रब राज़ी भी थींदो आहे रहमत भी वसंदी आहे तॾहिं चइबो आहे तलबी घर आबाद चे महबूब जो मीलाद कर जे तलबी घर आबाद चे महबूब जो मीलाद कर थोड़ा घणा कुछ ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर थोड़ा घणा कुछ ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर महबूब जे दरबार में महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे मौके ते खुशीअ जो इज़हार करण मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबन जो तरीक़ो आहे मुंहिंजा दोस्त बुजुर्गो हिकु विलादत मुस्तफ़ा ॿियो आमद मुस्तफ़ा ऐं विलादत मुस्तफ़ा जॾहिं थी आहे मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो जग जहान ख़ुशियूं मल्हायूं ऐं अल्लामा काज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैहि फरमायो त मर्रतुल वुहूशिल मशारिक इलल मगारिब बिल बिशारात एतिरे ताईं जो मगरब जा जानवर परंदा मशरक वया मशरक जा मगरब वया बिल बिशारात हिक ॿिए खे मुबारक ॾियण जे लाइ ऐं जहान वारो अवां खे मुबारक हुजे नबियुनि जो सरदार अची वियो आहे आमना जो लाल अची वियो आहे तॾहिं असीं चवंदा आहियूं त मुंहिंजो पीरिया केॾो प्यारो वल्लैल जी ज़ुल्फ़ल वारो मास्टर अब्दुल सत्तार जे नवाज़िम ख़ासि सिर्फ़ इन नात जे लाइ गुणा साईं अचे ये नात पढ़ी पोइ हलियो वञे पंहिंजे प्रोग्राम अरे मुंहिंजो पीरिया केॾो प्यारो वल्लैल जी ज़ुल्फ़ल वारो सारा केर करे सघंदो तोरे जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जी ज़ुल्फ़ल वारो नाए शान खुटण वारो कम महसर में मौतियूं न ईंदा हिक नेकीअ खां मुंहुं मोड़ींदा कम महसर में मौतियूं न ईंदा हिक नेकीअ खां मुंहुं मोड़ींदा उन ॾींहुं कम अचण वारो वल्लैल जी ज़ुल्फ़ल वारो उन ॾींहुं कम अचण वारो बदुहा जे जड़ो तूं उनखे चवी पियो नूर करे तूं पाण बनी पियो पाण जड़ो तूं उन
के चवी पियो नूर करे तू कौन बनी पियो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वदुहा जे सुभान अल्लाह तुझे मुझे महबूब के तमाम अंबियान का मुझा दोस्त बुजुर्ग मुमताज ए मोहतरम बनायो मुझे मुस्तफा करीम जी जात जेड़ी के जी जात ना है मुझे हबीब पाक जी नबुवत जेड़ी के नबी जी नबुवत ना है मुझे मुस्तफा करीम जी रिसालत जेड़ी के जी रिसालत ना है मुझा दोस्तों मुझे महबूब जी हुस्न जमाल जेड़ो के जो हुस्न जमाल ना है मुझे हबीब पाक जी मौजज़ात जेड़ा के नबी जा मौजज़ा ना है अल्लाह जो शुक्रा जो रब करीम तव्हां सां सभिनि खे उन महबूब मोहम्मद करीम जो उम्मती बनायो आहे त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां मीलाद मुस्तफ़ा जे मक़सद ते अमल कयूं त महबूब जो मीलाद छो थियो आहे साईं छाजे करे आया नबी पाक जी विलादत साईं जो दुनिया में अचण जो मकसद न आहे त असां जश्न करियूं असां जलसा करियूं जुलूस कढूं इहो मुस्तहसन सुठो अमल आहे पर महबूब जे अमल जे लाइ आया हा त असां पंहिंजे ख़ुदा वहदहू ला शरीक जे दरबार में सर्व सुजूद थियूं असां शरीयत जे अहकामनि ते अमल करियूं असां मदीने वारे साईं जे सुन्नत ते अमल करियूं मुंहिंजा दोस्त बुजुर्गो असां महबूबनि करीमनि सां वफ़ादार रहूं इहो ही मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद जो मकसद आहे अल्लाह ताला जी ज़ात तव्हां सां सभिनि खे साईं करीमनि जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवण जो क़बूल फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।